वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं मलेशियन हम मनसब इब्राहिम अनवर सां मुलाक़ात कई है। फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी है। अवांखे ॿुधाईंदासीं। शहबाज शरीफ़ अनवर इब्राहिम के ईरान ऐं नार मुल्कनि जे अॻुवाननि सां राब्तनि ते एतमाद वरितो। अमेरिका ऐं ईरान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण लाइ सिफ़ारती कोशिशुनि खां आगाह कयो। मलेशियन वज़ीर आज़म अनवर इब्राहिम पारां पाकिस्तान जे अमन कोशिशुनि जी मुकमल हिमायत कई। वज़ीर आज़म पाकिस्तान जी टियाकड़ीअ वारनि कोशिशुनि जी हिमायत करण ते थोरो मञियो। अनवर इब्राहिम विच ओभर जी जंग जे फौरी ख़ात्मे वारी ज़रूरत ते ज़ोर भरियो। ॿिन्ही अॻुवाननि ॻाल्हि ॿोल दौरान मुस्लिम दुनिया जे इतिहाद ऐं तरक़ी लाइ दुआऊं घुरियूं। ख़िते में चिकताण वारी सूरत हाल। वफ़ाक़ी तरक़ियाती बजट में 100 अरब रुपया कटौती। दस्तावेज़नि मूजिबि सूबनि में ख़ासि इलाक़नि जे तरक़ियाती बजट में 24 अरब 92 करोड़ रुपया कटौती कई वेंदी। आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे तरक़ियाती बजट में 8 अरब 21 करोड़ रुपया कटौती। KPA जे ज़िम थियल ज़िलनि जे तरक़ियाती बजट में 6 अरब 45 करोड़ रुपया कटौती। सूबनि जे तरक़ियाती बजट में 10 अरब 17 करोड़ रुपयनि जी कटौती थींदी। NHA जे तरक़ियाती बजट में 22 अरब 33 करोड़ रुपयनि जी कटौती कई वेंदी। कटौती वारी रक़म पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतनि जी सब्सिडी में एडजस्ट थींदी। तरक़ियाती बजट मां कटौती वारी रक़म वज़ीर आज़म किफ़ायत शुआरी फंड में मुंतक़िल थींदी। वज़ीर आज़म किफ़ायत शुआरी फंड अवाम खे रिलीफ ॾियण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि रिहाइशी शोबे में सीड़पकारीअ खे हथी ॾियण बाबति इजलास। घटि लाॻत वारनि घरनि जी फ़राहमी ऐं शोबे में रोज़गार जे वाध जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण त पंहिंजो घर हर शहरीअ जो हक़ आहे ऐं आसान शर्तुनि ते कर्ज़ ॾियणु तरजीह आहे। रिहाइशी शोबे में सीड़पकारीअ जा वॾा मौक़िया मौजूदु आहिनि। सीड़पकारीअ मां फ़ाइदो खणण लाइ रुकावटूं ख़तमु कयूं वेंदियूं। परॾेह ऐं समुंड पार पाकिस्तान जे सीड़पकारी जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वेंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठि बचत ऐं किफ़ायत शुआरी क़दमनि जी निगरानी ऐं अमल दरामद कमेटी जो इजलास। वज़ारतनि ऐं सूबनि में मंज़ूर थियल किफ़ायत शुआरी क़दमनि ते अघ भराई जो जाइज़ो वरितो। ख़र्चनि में घटिताई ऐं वसीलनि जे मुयसर इस्तेमाल लाइ अघ भराई ते इत्मिनान जो इज़हार। इसहाक़ डार पारां लाॻापियल वज़ारतुनि खे निगरानी निज़ाम वधीक मज़बूत बणाइण जी हिदायत। इसहाक़ डार हिदायत कई हिदायतुनि ते सख़्ती सां अमल दरामद यक़ीनी बणाई वञे।